अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां ताममन सिंधी। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी ताममन। उम्मीद कयां थो तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु वीलॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं शेयर बि पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु कजो। त शुरू कयां थो दोस्तों अॼु ही मज़ेदार वीडियो। दोस्तों, आवाज़ सही नथो निकिरे, इन जे करे वरी थोरो गलो अॼु जेको आहे न वेझी वियो आहे, थोरो आवाज़ सां ॻाल्हाइण जी वजह बि मां तव्हांखे अॻियां हली ॿुधायां थो। पहिरियों मां तव्हांखे मुकमिल डिटेल सां जेका बि तफ़सील आहे उहा ॿुधायां। तफ़सीली आहे त पोइ वीडियो में मां तव्हांखे ॾेखारियो हुयमि असां जेको आहे न, जेको पाण इहो थंभो हुयो बिजली वारो असांजी किरी पियो हुयो। त पंहिंजी महिनत पाण तहत जेके बि भाइवार हुयासीं, यानी हिन थंभे में हिननि पंहिंजी महिनत पाण तहत फोड़ी करे उन थंभे खे वेल्डिंग करे बिजली खे सेट कयो आहे। वधीक ॿी जेका तफ़सील आहे उहा बि मां तव्हांखे ॿुधायां थो। इन बिजली जे सेट करण में असांखे इन जो बदिलो छा मिलियो आहे, ख़ासि करे मूंखे इन जो बदिलो छा मिलियो आहे उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। त अॼु असां बिजली खे जेको सेट कयो आहे न, जेको थंभो किरियल हुयो लॻायो आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियां। काफ़ी दोस्त चवनि था जेको तो मस्जिद जी बिजली कटराई आहे ऐं जो ज़िम्मेवार तूं आहीं, नुक़सानु तो कयो आहे। हाणे मूंखे फ़ाइदो छा मिलियो उहो बि मुकमिल हिन वीडियो में। मुंहिंजी वीडियो अॼु तव्हां ज़रूरु ॾिसिजो, पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो। ही ॾिसो दोस्तों, थंभो त असां सेट करायो आहे, मां बि हुयमि। मुंहिंजो कसूर सिर्फ़ु इहो हुयो जो मूंखे दोस्तनि सॼो ऐं हलियो आयुसि ऐं मूं ही थंभो सेट करायो। जेको मूंखां थी सघियो मूं उहो कमु कयो। पोइ मुंहिंजे मथां इल्ज़ाम कहिड़ो लागू थियो, जंहिं मस्जिद जी बिजली जेका आहे न, मुंहिंजे नाले चयो चितो कटराई आहे। हाणे चई नुक़सान जो ज़िम्मेवार बि तूं आहीं। ऐं सची ॿुधायांव न त हिन बिजली पहिरियां दोस्त अचनि ई न पिया। हिन बिजली जे लाइ बि मूं दोस्तनि खे चयो, यार बिजली किरियल आहे ॻोठ जी, इहो सही न आहे, अवां हलो अवां सां गॾु आहियां, जेको कुझु थियो ऐं तव्हां सां गॾु आहियां। अवी फोड़ी चवंदा हुए या जेको बि कुझु चवंदा हुआ, ऐं असां गॾु आहियां हर माज़ ते। मुंहिंजो बदिलो ऐं सिलो इहो मिलियो आहे। शाबाश। ऐं मुंहिंजी महिनत खे साराहण बजाए दोस्त मूं ते ई लानताणो करे रहिया आहिनि। इन ॻाल्हि जो वॾो ॾुख आहे, अरमान बि आहे यार। ऐं सची ॿुधायां त मूं उन्हनि खे ईअं चयो, यार ईअं न आहे, तव्हां पहिरियों मस्जिद जी जेका बिजली मस्जिद जे वञे थी उनखे अवी न कटियो। पर उन्हनि मुंहिंजी ॿुधी कोन, उन्हनि पंहिंजी कई। वरी छा आहे न, जेके बि दोस्त मूंसां गॾु बिजली ठाराइण में शामिल हुया न, उहे बि मूं ते ई बकनि पिया। ॾुख इन ॻाल्हि जो बि आहे त यार मूं कुझु कोन चयो, मूं उन्हनि खे सिर्फ़ु तव्हांखे उहो बि ॾेखारियां थो त मूं उन्हनि खे एतिरो चयो, यार जेकॾहिं तव्हां मथियों बिजली खे कटियो था, 11,000 जी बिजली आहे, हेठों पाणी बीठो आहे, जेकॾहिं तव्हां इहा बिजली कटियो था त उहो मथों जेकॾहिं कटियो था त हेठों बि कटे छॾो।
छाकाणि त बिजली आहे 11,000। हाणे जेकॾहिं हेठों पाणी बि बीठो आहे, जेकॾहिं तव्हां पाणी में सटींदा वे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते करंट थींदो। ऐं मां तव्हांखे अॻी वीडियोज़ में ॾेखारे चुको आहियां, हिते असांजो रस्तो बि आहे, मुंहिंजो रस्तो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे करंट थियो त वधीक नुक़सानु थींदो। मुंहिंजो मूंखे इहो ई फ़ाइदो मिलियो जो सभु चवनि था हिकु हिसाब जो लांताणो ठही वियो आहे मुंहिंजे नाले ते, मूं ते। सो ख़ैर आहे दोस्तो, चवंदा आहिनि हाणे ख़बर चवंदा हुया, हाणे ख़बर बि पइजी वियो त बा चङाई खे। हाणे मां सोचंदुमि यार एॾी भली ॻाल्हि जे लाइ माण्हू ईअं छो चवंदा आहिनि यार, चङाई बि सोचे सम्झे कयो। पर मूंखे हाणे यानी अॼु ख़बर पई त चङाई खे बि वाक़ई सोचे सम्झी करे कजे, छाकाणि त इहा बि अव्हां जे ॻिची में न पइजी वञे। जंहिंसां भलाई कयो था सोचे सम्झे कजो। बल्कि मौला काइनात अली मुर्तज़ा जो फरमान आहे, मूं बि कंहिंजी वातूं ॿुधो आहे, पढ़ियो न आहे, त जंहिंसां बि भलाई कयो उनजी शिर खां डिॼंदा रहिजो। मां तव्हांखे ॾेखारियां त मुंहिंजी जेका ग़लती आहे, तव्हां था जेको तूं नुक़सानु कयो आहे, उहो बि मां दोस्तनि सां शेयर करे छॾियां। छा वाक़ई मां नुक़सानु करायो आहे, मां इन नुक़सान जो कसूरवार आहियां? तव्हां दोस्त बि ॿुधाइजो यार, पंहिंजे ईमान ते जेकॾहिं मुंहिंजी वीडियो खे मुकमिल ॾिसजो ऐं ॿुधाइजो बि सही तुंहिंजो मुंहिंजो कसूर आहे या न आहे। तव्हां दोस्त कमेंट बि नथा कयो, मुंहिंजी वीडियो खे मुकमिल ॾिसो बि नथा, महिरबानी करे ॾिसो बि सही। ॾिसो यार, असुल ॻाल्हि हूंदी आहे महिनत। ॾिसो मां केतिरी महिनत सां वीडियो ठाहींदो आहियां मां सादो ई मिसकीन माण्हू आहियां। जेके कपिड़ा हूंदा आहिनि, जहिड़ी हाल हूंदो आहे, हालात जहिड़ा बि हूंदा आहिनि, मां लेखो न आहियां कंदो। असां फ़क़ीर बंदे आहियां, मां उन में बि वीडियो ठाहींदो आहियां। पोइ तव्हां दोस्त यार कुझु ख़्यालु कयो, पंहिंजी महिनत खे हीअं राइगा न कयो, उनजी महिनत खे उनजो फल ॾियो। वधीक कुझु नथा करे सघो त यार सब्सक्राइब बि करे छॾियो, लाइक कयो, कमेंट कयो, वीडियो खे शेयर कयो पंहिंजनि दोस्तनि सां जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी। वधीक बि तव्हां दोस्तनि सां गुफ़्तगू कयां थो, तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां मूं छा नुक़सानु कयो आहे, मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे, मुकमिल ॾेखारियां। दोस्तो हीअ आहे पाणी, ॾिसो तव्हां पाणी आहे, हीअ आहे रस्तो ऐं हीअ आहे बिजली जेका अॼु ठहियल आहे, अॼु असां दोस्तनि ठाही आहे। ही ॾिसो हाणे इन में मुंहिंजो कसूर सिर्फ़ु इहो ई आहे, मां सिर्फ़ु एतिरो चयो आहे त यार इहो नुक़सानकार आहे, सही न आहे, कि तूं ई ग़लति कमु कयो आहे, तूं ई जो ज़िम्मेवार आहीं, तूं ई नुक़सानु करायो आहे। हूंदो यार, मां ई ज़िम्मेवार हूंदुमि। तव्हां दोस्तो इन ॻाल्हि खे छॾो, हाणे अॻियां वधूं। अॼु ॿी ख़ुशख़बरी इहा आहे त ख़ुशी जी ख़बर न आहे, बहरहाल चवंदा आहिनि त ख़ुशी खे बि माण्हू मल्हाए थोरो। इहा आहे त असां अॼु खां जेके अव्हां खे पंहिंजनि वीडियोज़ में कुझु खजियूं ॾेखारींदो हुयसि, उहे अॼु असां वढणु शुरू कयूं नी। उहो बि अव्हां खे उते क्लोज़ हली करे उहे बि ॾेखारियां थो। ऐं वाक़ जो त हिन खजनि वारे जिन दोस्तनि जा बाग़ आहिनि खजनि जा, उहे दोस्त उन्हनि दोस्तनि खे बि रोज़गार रब मुहैया करे। वैसे बाग़ वारनि जो बि मां तव्हांखे अॻियनि वीडियोज़ में बि ॿुधाए चुको आहियां, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उनजे करे मूं तव्हां दोस्तनि सां पंहिंजी हर ॻाल्हि शेयर कंदो आहियां। इहा ॻाल्हि बि मां तव्हां दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि छा मामिलो आहे, छा ॻाल्हि आहे, उहो बि
ऐं हली करे अजनि वटि पहुची करे तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां थो। वैसे शाम जो असां खेॾंदा हुआसीं क्रिकेट। मूं चयो यार मुंहिंजो जेको कमु आहे वीडियो ठाहिणु आहे, सो मां पंहिंजो कमु यार नथो छॾे सघां। पोइ क्रिकेट छॾणी पए त भले छॾे। हिकु मूं हाणे यूट्यूब खे पंहिंजो हिकु बिज़नेस कारोबार सम्झी करे पकड़ियो आहे। हाणे इंशाल्लाह जेकॾहिं तव्हां दोस्तनि जो साथ रहियो, तव्हां दोस्तनि जूं मुहबतूं रहियूं, इंशाल्लाह ज़रूरु पाण दोस्त कामयाब थींदासीं। मुंहिंजी कामयाबी अवां दोस्तनि सां आहे। अवां दोस्त सपोर्ट कंदा वे त तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। दिलियूं दुआऊं निकिरंदियूं, दिली दवाऊं निकिरंदियूं, दवाऊं न बल्कि दुआऊं निकिरंदियूं। उनजे लाइ तव्हां दोस्त मुंहिंजे सपोर्ट कयो, मुंहिंजी वीडियोस खे लाइक बि कयो, कमेंट बि कयो, शेयर बि कयो। तो दोस्तो आउं तव्हांखे ॾेखारियां थो पंहिंजूं खजूं जेके अॼु असां कुझु वढियूं आहिनि ऐं खजनि जे हेठों ॿ कुता बीठा आहिनि। उहे जेके ख़राब खारका हुयूं उन्हनि खे खाइनि था। हीअ ॾिसो दोस्तो केतिरी मां महिनत करे वीडियो ठाहींदो आहियां यार, तव्हां वरी बि लाइक न आहियो कंदा, वरी नाइंसाफ़ी कंदा यार, तमामु वॾी नाइंसाफ़ी कंदा। मूं इहा ॻाल्हि कई आहे नाइंसाफ़ी वारी त कुता बि हलिया विया आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे दोस्त नाइंसाफ़ी कनि था, ईअं न कयो नाइंसाफ़ी। हीअ अॼु असां कुझु जेके न खजूं हुयूं, सो गाइस हीअ असां अॼु जेके खजूं नी न इन्हनि खे कपियो आहे। हिकु इहा आहे, हिकु परियों नज़र अचे थी, हीअ बीठल आहे। असल में छा आहे न, हीअ खजी पई भाॼी आहे। हीअ ॾिसो अधु खां भॼी पई आहिनि जे करे हिकु पासे थी बीठी आहे। जेको चढ़ंदो सो किरी पवंदो ऐं नुक़सानु छा आहे, खारका कुझु जेके आहिनि न ख़राब थी चुकियूं। इहो बि वॾो नुक़सानु थी वियो आहे। जेके बि सुठा ॾोका थी विया हुया, जंहिंखे असीं पाण छा चवंदा आहिनि यार, असां त डांगे चवंदा आहियूं। पाण तव्हां दोस्त जेको चवंदा पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो। सो उमेद कयां थो दोस्तों मुंहिंजी अॼु वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आए त पोइ लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।